नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त समूरे मुल्क जीअं सिंध में भी करबला जी शहीदनि खे भरपूर भेटा पेश कई पई वञे। योम आशूर मातमी जलूस, ताज़िया ऐं ज़ुलजना जो जलूस बरामद थियो। लाहौर में योम आशूर जो मरकज़ी जलूस निसार हवेली मोची गेट में बरामद थियो। कराची में योम आशूर जो जलूस मंझंदि 12 वॻे निशरत पार्क में बरामद थींदो। पेशावर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां भी योम आशूर जा जलूस बरामद थिया। रावलपिंडी में योम आशूर जो मरकज़ी जलूस सुबुह जो 11 वॻे बरामद थींदो। कोयटा में मरकज़ी जलूस सुबुह जो 9 वॻे अलमदार रोड में बरामद थींदो। कोयटा में मोबाइल फोन सर्विस सुबुह जो 6 वॻे खां रात जो 12 वॻे ताईं बंद रहंदी। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी हूंदी, जॾहिं त जुलूस जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।